मां रब कंदुमि जो रहमत सां झोलियूं भरे छॾियूं। बबरा केरा बरोचा भाव इज्जत मां उथी न वञो क़ुरान खे पुठी ॾियणो गुनाह अल्लाह हे आलम सगोरा मां हिननि जो शागिर्द आहे साईं मसूद अहमद मुंहिंजे भाउ वॾे भाउ सां गॾु पढ़ियो आहे मुंहिंजो वॾो भाउ आलिम साईं आलम सां गॾु हे मुंहिंजो अबो साईं नो आलिम सगोरो वेठो साईं वेठो साईं अब्दुल अज़ीज़ आलिम सगोरो साईं बुजुर्ग वेठा आहिनि आलिम मुंहिंजे वाइज़ में माननि खां इल्म में बि घटि अकुल में बि घटि छो वेठा आहिनि चवंदा त क़ुरान ॿुधूं त सवाब ख़ातिर वेठा आहिनि चओ सुभान अल्लाह हेॾे होॾे न ॾिसो अदा रोड वारा बि न ॻाल्हायो आवाज़ पंहिंजे खे बंदि कयो क़ुरान तो चवे त चुप कयो असांजा दुआऊं क़बूल नथियूं थियनि छाजे करे असां क़ुरान खे छॾिन जंहिं घर में क़ुरान खोलियल आहे न हुनजी रिज़्क़ जा चारई दरवाज़ा खोलियल जंहिं घर में क़ुरान खोलियो पियो आहे न रिज़्क़ जा चारई दरवाज़ा खोलियल अथसि जंहिं घर में क़ुरान बंदि आहे न रिज़्क़ जा दर बंदि अथसि समझी छॾियो क़ुरान घर में खोले पढ़ो माइनि खे चओ पढ़नि ॿारनि खे चओ पढ़नि पाण बि पढ़ो क़ुरान खे बंदि करे रखी छॾियो आहे ॼारो चढ़ी क़ुरान पढ़ियो तो वञे अदब कयो हेॾे होॾे बि न ॾिसो हितो तव्हां वञो न बाराड़ी मां पंधि खानापुर ताईं त विच में रस्ते में कुतो को मिलेव न त हुनजे हर न ॾिसंदा कयो खाईंदो हीअं ॾिसी वरी हो चवंदो पक टिजे चक वणंदो वरी जेकॾहिं वेगन में चढ़ी मेहड़ी या दादू वञो न त वेगन वारे जेको किरायो थो वठे न हुन ॾे बि हर न ॾिसो हर ॾिसंदो हुनखे शक पवंदो पक किरायो न ॾिनो अथई ॿीहर घुरंदो वरी जॾहिं दादू शहर में घुमो त पुलिस वारे ॾे न ॾिसंदा कयो वरी हेॾे कंदो त पुलिस वारो चवंदो पक हे को चोर आहे शक पवंदुसि अरे रे 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 सुनाती कारो ॾे मुछूं वॾियूं छो रखियूं अथई काॾो थो अचे 20 सुवाल कंदो हीअं ॾिसी वरी न हलियो वञ पाण अहिड़े नमूने सां हलियो वञो जो सम्झे त वॾो मोतबर माण्हू आहे हा क़ुरान जे वाइदो टाक थो ॾे हिते तो आवाज़ अचे ख़ुदा का चङाई करई हिते तो तुंहिंजो आवाज़ अचे क़ुरान जो टाक थो ॾे अल्लाह तो चए त अदुल कयो इन अल्लाह यामुर मां उहा आयत पढ़ी आहे जेका खुतबे में पढ़ंदा आहिनि उलमा किराम जुमे जी यामुर बिल अदल अल्लाह तो चए अदुल कयो यामुर बिल अदल वल ihsan अल्लाह तो चए त सोनो हलो ihsan जी माना सोनो हलो अदल जो ताल्लुक अल्लाह सां बि आहे मखलूक सां बि ihsan जो ताल्लुक अल्लाह सां बि आहे मखलूक सां बि सोनो हलो अल्लाह सां सोनो हलो मखलूक सां पर भले वध में वध सोनो हलो पंहिंजे पीउ मां वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु बिल वालिदैनि ihसान भला व ईता इज़ल कुर्बा अल्लाह तो चए त मित्रनि ऐं माइटनि सां मित्राचारी गंढियो छिनो न जॾहिं अल्लाह मित्राचारी पैदा कई न त पोइ चइबी मौला मूंखे पैदा न करे छिनंदा थोरी थोरी ॻाल्हि थी अल्लाह चएसि तूं घबरा न मां तोखे पंहिंजे अर्श सां टंगियां थो ॻंढियां थो जेको तोखे ॻंढींदो मां अल्लाह पंहिंजी रहमत सां ॻंढींदो जे तोखे छिनंदो मां रहमत सां छिनी छॾी ये टे न अमर टे नहीं यनहा अनिल फहशाय अल्लाह तो जे ज़िना न कयो वला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझो न वञो ज़िना जे त वेझो न वञो पर जिन कमनि जे करे ज़िना थींदी आहे न अल्लाह तो चए हुन जे वेझो बि न छो त ज़िना ग़ैरत जो नुक़सान आहे दुनिया जो नुक़सान आहे क़ब्र जो नुक़सान आहे महशर जो नुक़सान अज़िना दैनुन ज़िना कर्ज़ पाण न लाथई त ॿियो लाहींदो पोयां हीअं हिकिड़ी औरत वञे थी परदे में हिकिड़ो माण्हू ॾिसे थो अखि जी बि ज़िना थींदी आहे ज़िनल आहे न नज़र पराई साहिबा खे तकड़ो अखि जी ज़िना थी कंहिंखे ॾिसण इहा जेका औरत वञे थी या कंहिंजी न्याणी हूंदी हिन पीउ जो लोलो लताड़ो ॿिए जो या कंहिंजी भेण हूंदी भाउ जो लोलो लताड़े या न्याणी वञे थी कंहिंजी घरवारी हूंदी कंहिंजी अमड़ हूंदी चइनि माण्हुनि जा तो लोड़ा लता
मन सना सुनिया बिहारी जो ज़िना कंदो न त ज़िना कई अखि जी ज़िना कंदो अखि जी ज़िना थींदसि हथ जी ज़िना कंदो हथ जी थींदसि ज़िना कर्ज़ त नबी से असांखे पंहिंजी ज़ाल भेण मां जी इज़त बचाइण जे लाइ चयो त पराई मां भेण पराई ज़ाल खे न ॾिस तूं न ॾिसंदे तोखे तुंहिंजी मां भेण ॾे कोई न ॾिस ज़िना न कयो छो अज़िना वल ग़िना यूरिसुल फ़क़्र ज़िना आई त ग़िना वेंदी ज़िना ईंदी त पैसो वेंदो सुञो थींदो सुञो ज़िना ई ग़िना गॾु न रह तंहिंजे करे दुनिया जो गैरत जो भी नुक़सान पैसे जो भी नुक़सान कबर में भी पादर ज़ानी जॾहिं क़यामत जे ॾियारे वेंदो जहन्नम में त हुनजे निरड़ ते औरत जो उज़्व लॻंदो अहिड़ी पूई वहंदी धप थींदी जो जहन्नमी परेशान थींदा त हे ज़ालिम केरु तंहिंजे करे अल्लाह थो चए वयनहा अनिल फ़हशाइ ज़िना न कयो वन मुनकर 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 हर बुरी शइ खे चइबो चोरी न कयो बुरी इहो इहो रिजसुम मिन अमल शैतान शराब न पियो भंग न पियो चरस न पियो आफीम न खाओ जुआ न खेलो अल्लाह झले तो मुनकर हर बुरी शइ जेका है ना वह मुनकर हर बुराई मुनकर वयनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर वल बग़ी बग़ी माना ज़ुल्म अल्लाह वला ज़ुल्म न कयो क़यामत जे ॾियारे मोमिन उथंदो यसा नूरुम बैन अयदीहिम व बिअयमानिहिम मोमिन जे अॻियां भी नूर पोयां भी नूर सॼे भी नूर खबे भी नूर अज़ुल्म ज़ुल्मातु यौमल क़ियामा पाण फरमाए हिकु ज़ुल्म क़यामत जे ॾियारे ज़ालिम लाइ कई हूंदा आहिनि अब ये 6 ॻाल्हियूं थी वयूं ये बयान कयां त 6 कलाक लॻनि यामुरु बिल अदल अल्लाह तो चए अदल कयो कासर ने के थोड़ो खोल त सही वो भलो तो हले जो अदल जी माना छा आहे अदल जी माना है त अदाउल हक़ इला साहिबिल हक़ हक़ वारे खे हक़ ॾियो हिकु माना आहे ॿी जाइ खे पंहिंजी जाइ ते रखणु मसल तो मसलत असांखे निर्लुकनि जे अॻियां घसाइणो आहे ॾाढियां ॾाढियां पुकार कंहिंजो हक़ आहे अदल जे मुक़ाबले में लफ़्ज़ ज़ुल्म अदल हूंदो त ज़ुल्म न हूंदो ज़ुल्म हूंदो त अदल न हूंदो हक़ आहे अल्लाह जो सजदो हिकिड़ो माण्हू कबर जो करे झंडे जो करे कंडे जो करे किरड़ जो करे मुले जो करे हिन अदल कयो या ज़ुल्म पाण ॻाल्हायो पाण तव्हां मुफ्ती साहब जो अदल कयो ज़ुल्म ज़ुल्म इंसान जॾहिं बालिग़ थींदो आहे न दोस्तो उनजे मथां हक़नि जा पार पवंदा अल्लाह जा हक़ रसूलुल्लाह जा हक़ औलाद जा हक़ अबे अम्मा जा हक़ उस्ताद जा हक़ इमाम जा हक़ जमायतीअ जा हक़ जानवरनि जा हक़ ज़ाल जा हक़ मुड़ुस जा हक़ न्याणियुनि जा हक़ हे जंहिं रस्ते सां घुमूं था न इन जो भी हक़ आहे मदीने वारे साईं फरमाई ईमान जूं शाखूं 70 खां मथे 80 खां घटि नंढे में नंढी ईमान जी शाख इमाततुल अज़ा अनित तरीक़ इमाततुल अज़ा अनित तरीक़ ईज़ाउ ॾियण शइ रस्ते ते पई आहे कंडो पियो आहे वॾो साईं पत्थर पियो आहे शीशो पियो आहे ये वञे थी काजी गाॾी वञे टायर खे लॻे टायर पंचर कंहिंखे पेर में लॻे मर्द वेंदो माई वेंदी वॾेरो वेंदो नंढेरो वेंदो इन इहा शइ ईज़ाईंदड़ शइ रस्ते खां कढी पासे ते रखी न मदीने वारे साईं फरमाए इहो बि मोमिन आहे ईमान जी शाख जानवरनि जा हक़ गॾा खे सॼो ॾींहुं वाहे वाहे शाम जो ॿ डंडा हण दमा में वलूअ जी वञी कणक चरी आहे न साईं जन वेठा सदको वञास उठ पियो हुजे भॼंदो साहबी जो या रसूल अल्लाह कुर्बान वञा परे थी जो छितो थियो आहे मांखे ई खाए थो साले मदीने जो मीर मुर्के पियो उठ आयो गोॾा कोड़े मुंहिंजे मिठे मोहम्मद सां अरबी ज़बान में ॻाल्हाए हलियो वियो भॼंदो आहे साईं तव्हांखे कुझु न चई
मूंखे त काए पियो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वञास मिठड़े नाले तां पाण फरमायूं तोखे खाए पियो मां मोहम्मद खे सुञाणे पियो मां मोहम्मद उठ जो बि नबी ओलह वारनि जो नबी ओभर वारनि जो नबी उत्तर वारनि जो नबी ॾखिण वारनि जो नबी ज़मीन वारनि जो नबी आसमान वारनि जो नबी जिन्ननि जो नबी हैवाननि जो नबी पखियुनि जो नबी परिंदनि जो नबी आम नबी ख़ासि वक़्त जे लाइ न क़यामत जे सिज उभरण ताईं जेको माण्हू ॼमंदो मदीने वारो साईं हुनजो नबी आहे पर अल्लाह सवा लख नबीअनि जी पग पाराई अथसि मुंहिंजो मोहम्मद नबीअनि जो बि नबी चई साईं उठ तुंहिंजी तव्हां ॾे इहो अथई पुट चई साईं कहिड़ी पाण फरमाई चई उठ चई इहो आहे साईं मां कमु घणो थो वठे सॼो ॾींहुं नार थो वाहे पाणी थो कढां साईं रहो नथो थिए अल्लाह असांजी ज़बान ते तालो हणी छॾियो आहे हिन जे हवाले उठ असांजे हवाले गॾ असांजे हवाले वल खैल वल बिगाल वल हमीर तरकबुआ वसीन सभु तव्हांजे लाइ पैदा कया अथमि कंहिंजे चढ़ी घुमो कंहिंखे नार वहायो कंहिंजा खीर ॾुही पीओ कंहिंखे कुही खाओ सभु तव्हांजे लाइ पर तव्हांखे मां पंहिंजे लाइ असांजे लाइ साईं असांखे तालो लॻल आहे हिन जे हवाले मां तव्हां खां पुछां थो जंहिं वटि गॾनि जंहिं वटि घोड़ा आहिनि जंहिं वटि उठ आहिनि राति अधरात जो सियारे में पाण त लोयूं कंबल जोराबा पाए गॾह खे जोटींदो आहे गॾह कॾहिं ईअं चई त अलाह जो नालो अथई अॼु छॾ सीउ घणो अॼु मूंखे पेट में सूर आहे अरे सुबुह जी दिमाग़ ते तूं न आई चई साईं मां बीमार तो वटि उज़र आहे गॾह उज़र पेश न कयो मैं कॾहिं चई त अलाह जो नालो अॼु मां को खीर न ॾो न जवाब न ॾिनो साईं जन फरमायो उठ जी पारत अथई वयो सहाबी ज़ाल खे थो चवे उठ असांजी दाह ॾेई आयो अथई साईं खे कहिड़ी चई कमु घणो था वठनि खोराक थोरी था ॾियनि सहाबी त सहाबी आहे पर हुनजो ज़ालो बि सुभान अल्लाह ज़ाल थी चवेसि मियां ॻाल्हि ॿुध अॼु ॾींहं खां वठी उठ खां कमु न वठंदासीं पाण कमाए पाण खाईंदासीं हिन उठ खे बि खाराईंदासीं छो त हिन जी पारत मदीने जे मीर साईं खे नथो चवे सुभान अल्लाह तोखे पारत न कई अथई नबी साईं अबे जी पारत अथई अमड़ जी पारत अथई न्याण जी पारत अथई पुटनि जी पारत अथई आलमनि जी पारत अथई अच्छी ॾाढ़ी वारनि जी पारत अथई मासूम बच्चे जी पारत अथई मन लम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीरना फलैस मिन्ना जेको वॾनि जी इज़त नथो करे नंढनि ते रहम नथो करे मुंहिंजो नाहे पारत अथव मासूम नबी साईं फरमायो अल्लाह तव्हांखे रिज़्क़ ॾींदो आहे सफ़ा बीमारनि कमज़ोरनि जे करे या कुराननि अच्छी ॾाढ़ी वारनि जे करे या हिन मासूम बच्चनि जे करे अल्लाह रिज़्क़ ॾींदो ॿारनि जे मथां रहम नथा कयूं न ॻाल्हायो रब खां डिॼो वाइस ॿुधो अमल कयो अल्लाह जो नालो अथव मां ॿाहूं थो ॿधां बेली मां भलो न आहियां पर ख़ुदा जो कसम आहे सिखो सिखो अछूं ॾाढ़ियूं थी वयूं आहिनि निमाज़ न थी अछूं ॾाढ़ियूं थी वयूं आहिनि गुनाह न छॾियासीं अच्छी ॾाढ़ी थी वई आहे अल्लाह थो चए मुंहिंजा महबूब सॼी ज़िंदगी गुनाह कई सॼी ज़िंदगी ज़िना कई व्याज खाधई चोरियूं कई सॼी ज़िंदगी जुआ खेॾियो गोयूं भॼई कुकर वेड़ाई सॼी ज़िंदगी नाफ़रमानी करे मुंहिंजा मुक़ाबिला कई हाणे अछली ॾाढ़ी थी वई अथसि अखियुनि ॾिसणो छॾे ॾिनो कननि ॿुधणो छॾे ॾिनो ज़बान ॾके पई हथ ॾकनि पिया पेरनि में ताक़त ई न आहे अखियूं मोकिलाए वयूं ॾंद मोकिलाए विया कन मोकिलाए विया ज़ाल मुंहुं मोड़ियो पुटनि मुंहुं मोड़ियो दोस्त चई यार कुराड़ा थी वियासीं संगत हली वई पुटड़ा बि चवनि था बाबा हाणे तंग कयो अथई कुराड़ो थी वियो सब बेवफा थी वियसि आख़िर में वॾे में वॾो बेवफा हिन जो खीसो
अगे लख रुपया कीसन में पया हा हाणे रुपए जे लाइ 10 रुपयनि जे लाइ पुट ॾे पियो थके त पुट 10 रुपया ॾे त मां चांहि पी इहो हाल सभु साथ छॾे ज़िना कई चोरियूं कई व्याज खाधई शराब पीतई कुकड़ वेढ़ायई मुक़ाबिला गुनाहनि में अल्लाह जा कई ॿुधो कुराड़ो थी अब्दुर्रहमान बबर जे ॻोठ में आलिम आया कुरान पढ़ियो हुन जे लाउड जे ज़रिए आवाज़ कन ते वियो सभु साथ छॾे कुराड़ो रिणंदो 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 मस्जिद में आयो रड़ियूं भी नथो करे रोए भी नथो दिल जा घोड़ा दिल में तो आए चवे तो मुझा मौला जिंदगी सजी तुझी नाफरमानी कयम मुकाबला कयम ज़िनाऊं शराब एड़ो गुनाह नाहे जो मुंह में न हुजे हया पियो अचे शर्म पियो अचे केड़े मुंह सां सॼां केड़ो हया खणी चवां ॿुधो ॿुधो रोए पियो रब ऐलान कयो ओ मुंहिंजा जानी मुंहिंजा दिलबर मुंहिंजा महबूब इहो कुराड़ो असली ॾाढ़ी वारो कुंड में वेगी करे रोए थो जने सब छड़े वियसि तॾहिं आयो ज़ाल छड़े वियसि पुट छड़े वियसि दोस्त बेवफा कीसो बेवफा ॾंद बेवफा कुंड में वेगी करे रोए थो मेहरबानी करन केड़े मुंह सां चवां लाइक़ त न आहियां रे रे ओ नौजवान ऐं तो अछड़ी ॾाढ़ी वारो सॾे तो मौला मेहरबानी कर जिंदगी गुज़री वई 90 साल अलाए अॼु अलाए सुभाणे रब तो फरमाए मुंहिंजा महबूब मां रब करीम के हया तो अचे न अछी ॾाढ़ी वारे के धिको कीअं ॾियां पंहिंजे दर तक कीअं मोटायांस कीअं ना उमेद कयांस 90 साल गुनाह करे 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 वरी मोटी आयो रब तो फरमाए मुंहिंजा दिलबर 90 साल मुंहिंजा मुकाबला कयई लड़ी आयो माफ़ी दो वठ रब तो फरमाए मुंहिंजा महबूब आओ चलो तौबा दो करे रब तो फरमाए सजी जिंदगी जा गुनाह माफ़ तो करे छॾियास मोटी अचो मोटी अल्लाह जो नालो तो रब के सॼो पंहिंजे गुनाह जी माफ़ी वठो अइयां तो पंहिंजो दरवाज़ो खुलियल बंदि न थियो सिज ओभर खां पियो भरई ओला खां न बाज़ार खुलियल सौदो वठ मतां सुभाणे बाज़ार बंदि थी वञई मोटी आ अल्लाह वारो तो चवे बाज़ार बाज़ार आज हस्ती बाज़ार घर काफरो गबरो बुत परस्ती बाज़ार मोटी मोटी अल्लाह जो नालो रमजान में लड़ी ना है क्या मजो ॾियारो थींदो रब चवंदो ॾिसोस असां जाके मौला साहब कंदा जेको माण्हू मरी वेंदो इस्कात कंदा उमिरि घणी त 60 साल 15 साल बचपन जा कढोसि 45 साल 45 साल जो कसाऊं निमाज़ूं हणोसि रोज़ा हणोसि हो वञी लख ते बीहारी फेराए फेराए वञी 5000 बाबा 5000 या क़ुरान वठी ॾियो बस क्या मजो ॾियारो थींदो नामाया माल खुलंदो रब चवंदो ॾियो ख़बर फर्ज़ पूरा अथसि सही न खुटल त सुस्त अल्लाह चवंदो भला नफ़ल ॾिसोसि त फर्ज़ करे नफ़लनि खे कॾे करे फर्ज़ पूरा करे माफ़ी ॾेई जन्नत ॾियांसि जुमे जी नमाज़ पढ़ी निकिता हलिया
सुन्नत फर्ज बस बरकत बाजा बाजा हराज हस्ती बाजा मोटिया मोटिया घर काफरो गबरो बुत परस्ती बाजा काफरा भी मोटिया बुत परस्ता भी मोटिया जानिया भी मोटिया व्याजिया भी मोटिया दाद वेड़ाएं तो मोटिया कुकड़ वेड़ाएं तो मोटिया शराबियां मोटिया केड़ो बिया मोटिया दाढ़ी कूड़ा मोटिया 90 साल गुनाह क्या थई मोटिया इधर गगे मादर गगे ना उम्मीदी नीस्त अगर सद बार तो शिकस्ती बाज मोटिया मुझी रहमत माना उम्मीद न थी काबतुल्लाह जे गिलाफ ते लिखल नब्बी इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम मुझा जानी बुधाइन मुझे मानन की घबरायो न मां अल्लाह गफूर रहीम आया चो बेशक आए ना तू तो नबी सही मिठे मोहम्मद करीम जो सदको वञा सुञो मत तो लाउड घणा थई पर जोर ॾियां फकीर हाकिम तो ॾेई जा पे मूसा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में वॾो गुनाहगार उहो गुनाह न हुजे जो न हुजे सब बेज़ार ज़ाल चयुसि सॼो मुल्क ख़राब